शाज रिसाले में खुश आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। शुक्रिया। उभरंदे ई सिज पिरीं जे न पसंदियूं, कढे ॿेई ॾज अखियूं कांगन खे। नेर आना ई नेण नई आछ पिरीं खे, सतर खाधा खेण जे ॾिठो मुंहुं महबूब जो। तन नेणनि खे नीरान जन साझड़ सेण संभाटिया, जीअ जसे ऐं जान कर हज़ूरी हज कयो। अखियूं अली सबाह दोस्त ॾेखण आयूं, उभेंदियूं अरदास में ॿे न कंदियूं का, रचंदियूं र पाह परचंदियूं पिरीं सी। वसन ऐं वहसन ॾिहाड़ी ॾिसण लाइ, ॾिसी ॾिसी आयूं तो लाइ तलाशूं कन। ढापियो न ढापन पसण मंझां पिरीं जे, अखड़ियूं अखड़ियन ते ॾमर ॾोस करीं, जेला न सिखण सिखियूं तेला न दावा मंझ धड़ीं। खलन ऐं खरीं रसन परचन पाण में, अखियुनि खे आऊं जान के झलियूं पायां, लोक लताड़े निंड में साजन सोठाऊं, मूंखे मारियाऊं पाण परची आयूं। अखियुनि पंहिंजे मत पाण सी पाणीनि कई, उते वञी लॻियूं जिते जान खपत। न का ॻाल्हि न गत जे ॾिनी रह न जुड़ी, अखड़ियुनि आरो मुंहां पुछी न कयो, उते वञी अड़ियूं जिते चवणो न चारो। हीअड़ो वेचारो वाटूं झलियो वेझली, अख उल्टी धार वन उल्टो आमसी, जे लहवारो लोक वहे तूं ओचो वह ओभार। मंझां नोच निहार पर पटेरो पिरीं ॾे, तांजे थियन साम्हां पुठेरा सूंहं, सऊं वराए सुपरीं मुंहिंजे माॾे कन। रुगो सभ रचन तन में ताज़ा ई थिए, अखियूं सेई धार जन सां पसी पिरीं खे। ॿई ॾहां कयम निहार घणो रेसारा सुपरीं। नाबूदी न्यई अब्द खे आला कयो, मूरत में वाक़फ़ी थिया सूरत पण सेई। कबी उत कई ॻाल्हि पिरियां जे ॻुझ जी।